अम्मा अम्मा यहाँ ते ज़ंब चढ़ियो आहे, पाणी आणे ॾे। अहिड़ो छा खाधोई छोरा? न अम्मा कुझु बि न, अला कुझु बि न, हे ॾिसो अला कुझु बि न। निभागा पोइ कंहिंखे तो बुखे पेट यहाँ ते गिरहो चढ़े। इहो मुंहिंजे यार जे घरों ईद ईंदे या वठी रखिजांइ, मां निमाज़ पढ़ी अचे पोइ वरी खाईंदुसि। हे वठो बा सुरमो पाए। ॾाढी माण्हू टोकां था कनि जो सुरमो जा कजल छोकिरियूं पाईंदियूं आहिनि। माण्हुनि जी माउ खे मासी कयां, अखियूं ॾिठियूं थी मिरियूं ठहे थो न। ॾे भला पायां थो। हू बहू ॼण सफ़ा गुलांद वेठो आहे। अबा मुंहिंजे अबे जूं सिकां थो लाहे पियो। हूंदो हो ईद निमाज़ खां मोटंदो हो त मुंहिंजे पेरें अची पवंदो हो। मूंखे चवंदो हो आई मां दुआ कर, तूं मुंहिंजी जन्नत आहीं। तूं मां दुआ कंदीअ त दुआ जो दरवाज़ो बंदि न थींदो जेसि ताईं तूं आहे। हो हलिया विया सची जहान में, असां अञा हिते आहियूं। मां ॾाइण जा जीअरी आहियां। अबा ॾाढी रो न, बसि अलाह खां दुआ घुर त जन्नत में हुजे। तुंहिंजी दुआ हुन जे लाइ वॾी शइ आहे। अबा मुंहिंजो त कुराड़प जो सहारो हुयो, अलाह ॾींहं न ॾिनसि। जाॾो ईंदो हो मां को घोर थींदो हो। मां आहियां न ॾाढी, तूं दिलि छो थी लाहीं? ईद ईंदी आहे त वरी सूर जाॻंदा आहिनि, पंहिंजा कंहिंखो था विसरनि पिया। हो कूनर बि अञा उते पियो आहे जिते मोरा खे दसींदो हो। मुंहिंजो शींहुं पुटो घर में दाख़िल थींदो हो त चूचट ई बंदि थी वेंदो हो। तूं बि वॾी हरामज़ादड़ी आहे ॾाढी। मुंहिंजी निमाज़ जो टाइम तुंहिंजे हवालनि में ॼाण वियो। वॾो बेबुनियादु आहे, उथ वञी निमाज़ ते वञ। निमाज़ खां पोइ मुक़ाम ते वञे त पीउ खे मुंहिंजा सलाम ॾिजाए। चओ ॾाढी चवई पई त पिरी पिरिन सां अचे जल्द मिलंदा। तूं को सुथरो वेंदीअ? असांजा जुमाणा खाईंदीअ या किथे? छाकाणि त वॾे ॾियारे ते मोचड़ा मोचड़ा करें। वञ वञी निमाज़ ते वञ। अलाह बचनि जो सूर कंहिंखे न ॾेखारई। ओ वॾ वॾेरी, हथु थोरो घटि हलाए। तोखो को पुछण वारो आहे न आहे? सॼो गियो थी विझे पई देगिड़े में। बिरयानी थी ठाहियां, मुंहिंजूं सहेलियूं ईंदियूं न शाम। आई पोइ तूं सॼो घर उघी ऐं पंहिंजी सहेलियुनि खे ॾेई छॾे। असां निकिता था वञूं पिया। मोरा, ओ आई मोरा, छा त घर में लुड़ विधो अथव? चाची ॾींहं ॾिठे जो धाड़ो ॾिस, 10 ॾींहंनि जो गियो हिकिड़े वेले में थी विझी छॾे। आई डेंबी तूं कर्ज़ाई जे घर त कोन आई आहे। नीत कर घर में, जिथे 10 रुपया ख़र्च थियनि उते 5 कर, जिथे 5 थियनि उते 2 कर। बिरयानी में घणो गिहु पवंदो आहे, तव्हांखे सम्झ में छो नथो अचे? शाम मुंहिंजूं सहेलियूं ईंदियूं रहंदियूं, मूं त खिली वेंदियूं, चवंदियूं बि त तोखे बिरयानी ठाहिण बि नथी अचे। आई अहिड़े आकड़ वारनि छोरनि सां दोस्ती रखो ई छो थियूं? बाबा बाबा मूंखे खलची ॾे न ईद जी। हाओ निभागा हाओ, वेहण त ॾे भणा, आराम त करण ॾे थोरो। सखी, ओ सखी, काॾे गार थी वई आहियां? काॾे वेंदमि? ख़ुदा तोसां पांद विझी छॾिया आहिनि, मरंदमि बि हिते हूंदमि। सयूं कणा के खणी आ ॿाहिरों ईद वारा। तो वारे पुट खे वारो ई न आहे, जेका ईद अचे थी दर तो ई खाधियूं थो अचे। वॾो निभागो आहे।
ये ॾिस ये डायनासोर आहे इलाही पुरानी आहे ये ॾिस ये मुंहिंजी गाॾी बि त ईअं आहे ॾिस ईअं हलंदी आहे अल जहाज़ ये ॾिस एॾी आहे हे पैसनि खे मुटी रांदी का वठी आए इन खां भलो न हो तूं पेट में वठी खाए हा वॾे ॾींहुं बि न सहिजांइ पुट खे हूअं बि मुंहिंजी तव्हां ॿिन्ही पीउ पुट में रुपए जी बि उमेदु आहे हूं त ॿाहिरि हली खेॾूं था ॿाहिरि वञी रांदि का गुम न कजांइ मां वटि पैसा नथी जो वरी वठी ॾींदीमांइ पीउ जो हाल इहो थी न कंदुमि गुम न कंदुमि भाॼाई मूंखे मेकअप त कराए हा अचु त कयां थी मूंखे सुर्खी बि त ॾे मुंहिंजी असल में लभे नथी हा मुंहिंजी सुर्खी पई थी न हिते पेटी में खणजांइ वञी हा अम्मा मूंखे ईद जी ख़र्ची ॾे वठो अम्मा अॼु जे ॾींहं ते त वधाए ॾे न वठो त न वठो पिया हुजनि अॼो को ॾींहुं तुंहिंजो पीउ ॾेई वियो छा मूंखे पैसा अॼु वरी हिनखे मोतबर खे वधाए ॾियां मां अम्मा भला चप्पू किथे आहे हूंदो पंहिंजी माई ॾे ॿियो काॾे वेंदो ॾाढी ख़र्ची घणी ॾींदी आहे हलो त अबा जेके ॻंढ में लभिया तोखे ॾींदसि चप्पू अबा हे ॾिस घणा आहिनि मुंहिंजी दीद नथी वठी ॾाढी त 10 रुपया आहिनि वॾे ॾींहुं त कुझु वधाए ॾे न अबा मूंखे ॾे 10 त ॿिया वधाए ॾियां हे ॾिस घणा आहिनि हे ॾाढी त 20 रुपया आहिनि अबा ॿिया त पर अमानत रखियल आहिनि इहे ई खण जेके अथी हाणे चङो ॾाढी मां 20 रुपया खणा थो मूंखे हो 10 रुपया बि ॾे मिड़ई कुझु त निकिता चप्पू ओ मुंहिंजा प्यारा भाउ चप्पू कहिड़ी लालच में थी एॾो प्यार सां सॾे न लालच न आहे तूं मुंहिंजो इलाही प्यारो भाउ आहे न हूअं बि हा ईद आहे न ख़र्ची जी लालच में मां बि तोखे सम्झी वियो आहियां हल हाणे ख़र्ची ॾे पाण ॾींदी आहे कुझु बि भाउ तूं आहे त तूं ॾे न ख़र्ची मां न्याणी ॿार कहिड़ो कमायां थी ॿियूं छोकिरियूं पंहिंजे भाइरनि खां वठंदियूं आहिनि ॿिया ॿाहिरि बि ॾींदा आहिनि हिकिड़ो तूं हाला अॼु वॾे ॾींहुं बि ख़र्ची नथो ॾे वठे 50 10 खण 40 मोटाए ॾे मोटाए काॾां ॾियां खुलिया न आहिनि मूं वटि इन अफ़ालनि त ॿीहर ॾियां न ख़र्ची हल हाणे हल मोटाए न ॾींदीमांइ इज़त सां 40 रुपया मोटाए ॾे त वरी कयां न ख़राबु ईद परसड़ो खणी पाण खे मंड मथी सम्झे अबा ख़ुशि आहियो नी कीअं थी हलेव ईद मज़ो वज़ो कयो था न मां ॾे त कंहिं सयुनि जा कणा ई कोन मोकिलिया मां त सुबुह खां वठी वाजाईंदी थी वरिता दर ॾे दीद त मां चयो ॼाण कंहिं फैन जो को जेको आहे सो का सयुनि ज़रिए आई को भत ज़रिए आई पर अबा मां त सॼो ॾींहुं वात जेको आहे सो खोले वेठी आहियां त कंहिंजी का सही ज़री बि कोन आई छा कयां न हाणे मां मयार ॾींदीसां न त चवंदा त मासी तूं जेको आहे सो हाणे लही पई आहे अबा उन खां मां चुप कई नथी चवां मां छा पंहिंजो हाणे माना पंहिंजी इहा बेइज़ती कराइणी चइजे न माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे घुरी माण्हू ईद वठंदो आहे छा दिलि खां त अबा कोन ॾिनऊं छा हाणे मां चवां न हूअं त सॼो ॾींहुं चवंदियूं त मासी असां तोसां सिरो लॻे 32 दिलियूं अलाए 34 दिलियूं छोरी मां चयो एतिरियूं दिलियूं त आणियो काॾियो थियूं त बाक़ी ईद वारे ॾींहं ते खाइण महिल छा चवंदा आहिनि इहो त खाइण महिल गॾु न सुम्हण महिल मसीत में अलाए छा जेको बि चवंदा आहिनि पर मूंखे ईद कोन मिली अथव बसि ईद पाण में हाणे कयो था त कयो हिकु किरोने खे बाहि लॻे ॿियो जेको माण्हुनि मूंखे ईद कोन ॾिनी आहे पर ईअं त कोन थींदो आहे माण्हू पंहिंजी मासियुनि खे पुफियुनि खे यादि कंदो आहे इहा कहिड़ी बदतमीज़ी आहे चए हूअं चए मासी ईद वारे ॾींहं ते चयूं असां तोखे सुञाणूं ई नथा अबा ईद मुबारक हुजेव मां त ॾींदीसांव पोइ तव्हां खणी ॾियो न ॾियो ईद मुबारक हुजनिव हैलो ईद मुबारक कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो मां अॼु ॾिसो अजरक जो चोलो पातो आहे वाइट शलवार पाती आहे ऐं वाइट रओ पातो आहे पर्स बि खईं आहे मां अॼु मूंखे ख़र्ची बि मिली अम्मा खां मिली ॾाढी त ॾींदी कोन्हे साड़ सड़ू बाक़ी उहा न ॾिनी चपूअ ॾिनी ऐं भाॼाई खां मां सुर्खी वरिती पर किनी हुयसि ॾिसो नथा लिप्स ई मुंहिंजा किना थी विया आहिनि ऐं इलाही मज़ो आयो ईद ॾाढी सुठी पई गुज़रे असांखे ॾाढो मज़ो आयो ॾाढो सुठो ईद जो प्रोग्राम एॾो सुठो मां तव्हांखे छा ॿुधायां दिलि चवंदी आहे रोज़ु ईद थींदी रहे त असां अहिड़ियूं ख़र्चियूं वठंदा रहूं अहिड़ा पर्स खणंदा रहूं
अहिड़ा चोटा कंदा रहूं ऐं खिलंदा रहूं, मुस्कुराईंदा रहूं। ईद मुबारक है, बाय बाय।